बिरयासिटी बागोदेरो थाने जी हद कचे जे ॻोठ अकबर कलड़ो वासी हारपो कंदड़ ॻोठाणा सिकंदर कलड़ो मुर्तज़ा कलड़ो मस्मात आसमा कलड़ो ऐं ॿियनि औरतुनि मासूम ॿारनि सां गॾु पास ज़मींदार वॾेरो जमशेद कलड़ो वॾेरो जहांगीर कलड़ो ऐं संदसि कमदारनि सदोरो कलड़ो ऐं शरफुद्दीन कलड़ो जे ज़ुल्मनि ॾाढ ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो कंदे मीडिया अॾो दाहियूं कंदे ॿुधायो त बासर ज़मींदार संदसि कमदार हथियारनि साण करे असांजे घर खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। बासर 5 लख माले जा सोना ज़ेवर कपिड़ा पेतियुनि में रखियल सामान 5 कुकड़ियूं हिकु ॿकरी सड़ी मरी वयूं। ज़ुल्मनि जी सतायल ॻोठाणनि वधीक ॿुधायो त कमदारनि हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती ट्रैक्टर ज़रिए घर ठाहिण जी कोशिशि कई आहे। असांजी औरतुनि मथां सख़्तु तशदुद पिणु कयो वियो आहे जिते असां 3 सालनि खां बासर वॾेरनि जे सोज रेब खां मथे ज़मीन ते हारपो कंदा आहियूं। 2022 जी ॿोॾि ऐं हाणोकी ॿोॾियुनि में असांजा काहिल फसल तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबु असां मथां ट्रैक्टर जे हरनि ऐं ॿिजनि भाणनि हरनि ऐं ज़रे दवाउनि वारनि जा लखनि रुपया कर्ज़ी चढ़ी विया आहियूं, जिते वॾेरनि पिणु ॾिनल भाणनि ते ॿीणो व्याज लॻाए असां मथां कर्ज़ चाढ़े ॿई मथां कणिक जो फसल सरह जो फसल ऐं बूह जूं ट्रालियूं भराए खणी विया आहिनि ऐं असां ग़रीबनि खे खाइण लाइ बि अनाज न ॾिनो वियो। वरी ज़ुल्म जी इंतिहा कंदे असांजी औरतुनि मासूम ॿारनि मथां तशदुद करे घरनि खे बाहि ॾेई ॻोठ मां लॾाइण लाइ मौतमार धमकियूं ॾींदे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद सेशन जज नौशर फ़िरोज़ SSP नौशर फ़िरोज़ समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ज़ालिम ज़मींदार ऐं कमदारनि जे ज़ुल्म खां निजात ॾियारी वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।